एक ॿी अहम ख़बर ॾींदासीं अव्हांखे। शिकारपुर पुलिस जहांवार थाणे जे हद में 3 ॾींहं बि ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो आहे। शिकारपुर ऑपरेशन जे दौरान हिक मज़दा ट्रक हथ कई वई आहे। हथायल मज़दा 25 अप्रैल ते जैकबाद ज़िले जे मोहम्मदपुर थाणे जे हद मां चोरी थियल हुई। SSP शिकारपुर इरफान अली समो जी अॻुवाणी में मारफानी गैंग जे गिरफ़्तारियुनि लाइ ऑपरेशन जारी आहे। मज़दा खे कानूनी कार्रवाई बाद असल मालिकनि जे हवाले कयो वेंदो, पुलिस पारां चयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां सां शेयर कंदासीं। शिकारपुर पुलिस जहांवार थाणे जी हद में 3 ॾींहं बि ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो आहे। शिकारपुर ऑपरेशन जे दौरान हिक मज़दा ट्रक हथ कई वई आहे। हथायल मज़दा 25 अप्रैल ते जैकबाद ज़िले जे मोहम्मदपुर थाणे जी हद मां चोरी थियल हुई। अव्हांखे आगाह कयूं पिया। SSP शिकारपुर इरफान अली समो जी अॻुवाणी में मारफानी गैंग जे गिरफ़्तारियुनि लाइ ऑपरेशन जारी आहे। मज़दा खे कानूनी कार्रवाई बाद असल मालिकनि जे हवाले कयो वेंदो। नाज़रीन अव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। हथायल मज़दा 25 अप्रैल ते जैकबाद जे ज़िले मोहम्मदपुर थाणे जे हद मां चोरी थियल हुई। SSP शिकारपुर इरफान अली समो जी अॻुवाणी में मारफानी गैंग जे गिरफ़्तारियुनि लाइ ऑपरेशन जारी आहे।